हिते सां ॿी अहम ख़बर शेयर कर रहा आहियूं। भेरिया रोड में नौजवान मुबैना रेलगाड़ी हेठां अची आपघात करे छॾियो आहे। वारसन पारां क़त्ल जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। ॻोठ रब महर वेझो करीम बख्श मरी जो लाश मिलियो। पुलिस लाश अस्पताल मुंतक़िल कयो। फौती जो ज़ाल सां तकरार हलंदड़ो खे साज़िश तहत क़त्ल कयो वियो आहे, इहो चवणु आहे वारसन जो। अहम ख़बर सां शेयर कयूं पिया भिरिया रोड मां, जिते नौजवान मुबैना रेलगाड़ी हेठां अची आपघात करे छॾियो आहे। वारसन पारां क़त्ल जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। ॻोठ रब महर वेझो करीम बख्श मरी जो लाश मिलियो। पुलिस लाश अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जॾहिं त फौतीअ जो ज़ाल सां तकरार हलंदड़ो खेसि साज़िश तहत क़त्ल कयो वियो आहे। वारसन जो इहो चवणु आहे। भेरिया रोड मां ख़बर आहे, जिते नौजवान मुबैना रेलगाड़ी हेठां अची आपघात करे छॾियो। वारसन पारां क़त्ल जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। ॻोठ रब महर वेझो करीम बख्श मरी में लाश मिलियो आहे। पुलिस लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मजीद कीरियो। जी मजीद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी भिरिया भरिसां मुबैना घरू अणबण तां नौजवान हेठां रेल हेठां अची ख़ुदकुशी करे छॾी आहे। ॻोठ रबन महर भरिसां रेलवे ट्रैक तां नौजवान जो चीबाटियल लाश अथव। रेलवे ट्रैक ते लाश ॾिसी ॻोठाणनि पुलिस खे इतलाह ॾिनो। वाक़े वारे हंधि पुलिस पहुची लाश तहवील में वठी भिरिया सिटी अस्पताल मां पोस्टमार्टम करायो। पुलिस ॿुधायो त ट्रेन हेठां अची चीबाट जी फौत थियल नौजवान जी सुञाणप भिरिया रोड जे रहवासी ॻोठ नसीर ख़ान मरीवासी ऐं करीम बख्श उर्फ़ पटेरो ख़ान ऐं पुटु मीरो ख़ान तौर थी आहे। एसएचओ भिरिया नादिर ख़ास कैली राब्तो करण ते ॿुधायो त लाश तहवील में वठी भिरिया सिटी अस्पताल मां पोस्टमार्टम करायो आहे। ॿिए पासे नौजवान जे भाइरनि रहीम बख्श मरी ऐं हादी बख्श मरी ऐं नौजवान जी अमड़ मसमात मोहम्मद ख़ातून सख़्तु एहतिजाज कंदे मीडिया अॻियां इल्ज़ाम हणंदे ॿुधायो आहे त भाउ शहर में रहंदो हुयो, ज़ाल सां घरू अणबण सां तकरार हलंदड़ हुयुसि। पहिरियां बि ज़ाल संदसि मथां कोर्ट में केस दाख़िल कयो हुयो ऐं असांखे शक आहे त संदसि ज़ाल ऐं संदसि पुटनि जेको आहे सो साज़िश करे क़त्लु कयो आहे ऐं जेको आहे हुनजी जांच करे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे, क़त्ल जो केस दाख़िल कयो वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मजीद अपडेट करण लाइ।